नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद बहर शामिल करूं था हिन वक्त खबरों। देखिए, सिंध हुकूक मार्च हमने इसलिए मुनक़िद कर रहे हैं कि 15 साल से यहाँ पीपल्स पार्टी की हुकूमत चल रही है मुसलसल इक़्तिदार में। सिंध के हालात मीडिया से छुपे हुए नहीं हैं। स्कूलों की हालत देख लें, अस्पतालों की हालत देख लें। पीटीआई रहनुमा वफाकी वज़ीर ख़ारजा सैयद शाह महमूद कुरैशी जो हुकूक सिंध मार्च पीर वसण पहुंची वियो। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर मंसूर अहमद हाजाणो की खबर मूजिब उन मौके ते पीटीआई के मरकजी अगवान शाह महमूद कुरैशी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूक मार्च सिंध के अवाम के सुजाग करण तोड़े अवामी राब्ता करण के लाइ कढियो वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी के मुसलसल 15 सालन का लगातार हुक्मरानी में छा थियो आहे कंहिंखां का ॻाल्हि ॻुझी नाहे। सिंध के अस्पतालन जा हालत ख़राब आहिनि, शहरनि में सफ़ाई सुथराई वारो निज़ाम नाक़िस आहे, तालीम जो बेड़ो बुॾल आहे, करप्शन जा भी रिकॉर्ड टुटी विया आहिनि, अवाम जे हक़नि ते धाड़ा लॻल आहिनि। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे अवाम खे हाणे सुजाग थी पंहिंजा हक़ वठण जो वक़्तु अची वियो आहे। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।